والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فإذا بلغن أجلهن فأمسكوهن بمعروف أو فارقوهن بمعروف وأشهدوا ذوي عدل منكم وأقيموا الشهادة لله ذلكم يوعظ به من كان يؤمن بالله واليوم الآخر ومن يتق الله يجعل له مخرجا ويرزقه من حيث لا يحتسب ومن يتوكل على الله فهو حسبه إن الله بالغ أمره قد جعل الله لكل شيء قدرا اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد अल्लाह तबारक व तआला फरमायो फ़इदा बलगन अजलहुन्न अगम ज़िक्र तलाक जो हुयो अल्लाह पाक वटि नापसंदीदा कम तलाक वारो आहे। हाणे जंहिं माण्हूअ इहो कमु करे वेंदो पोइ हुन जे लाइ इद्दत मुक़ररु आहे। पोइ जॾहिं उहा इद्दत पूरी थिए अल्लाह पाक फरमाए त पोइ जॾहिं तलाक वारियूं पंहिंजे मुद्दत खे पहुचनि फ़अमसिकूहुन्न बिमारूफ़िन त चङीअ तरह सां खेनि रखो औ फ़ारिक़ूहुन्न बिमारूफ़ या चङीअ तरह सां छॾियो। वअशहिदू ज़वई अदलिम मिनकुम ऐं पाण मां ॿ शाहिद मोतबर करियो वअक़ीमु शहादत लिल्लाह ऐं अल्लाह लॻे शाहिदी पूरी तरह ॾियो। ज़ालिकुम युअज़ु बिही मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आख़िर उन ई हुकुम सां अव्हां खे नसीहत थी कजे जेको अल्लाह ऐं क़यामत जे ॾींहं खे मञींदो हुजे। वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मख़रजा ऐं जेको अल्लाह खां डिॼंदो त उन जे निकिरण लाइ का वाह कंदो। वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब ऐं कंहिंसि उतां रोज़ी ॾींदो जितां गुमान न हूंदसि। वमन यतवक्कल अला अल्लाह फहुव हस्बुह ऐं जेको अल्लाह ते भरवसो कंदो उनखे ख़ुदा काफ़ी आहे। इन्न अल्लाह बालिग़ अमरिह बेशक अल्लाह पंहिंजे कम खे पहुचंदड़ आहे। क़द जअल अल्लाहु लिकुल्लि शैइन क़दरा बेशक ख़ुदा सभु शइ जो अंदाज़ो कयो आहे। जॾहिं तलाक वारियूं पंहिंजी मुद्दत खे पहुचनि त खेनि चङीअ तरह सां रखो या चङीअ तरह सां छॾे ॾियो। मालूम थी चुको त तलाक ॾिनल औरत जेका हैज़ खां इद्दत पूरी थी तंहिंजी इद्दत ते 3 किरो आहे यानी 3 महीना पाकाईअ वारा जेके इद्दत गुज़रे उहे 3 आहिनि। हिन आयत में अल्लाह ताला हुकुम ॾिनो आहे त जॾहिं उहे तलाक ॾिनल औरतूं उन जी मुद्दत गुज़रण खे वेझो अचनि त तव्हां ॿिन्ही ॻाल्हियुनि मां हिकिड़ी तय करे छॾियो। ज़ाल खे पाण वटि रखणु या पाण खां जुदा करणु ॿिन्ही ॻाल्हियुनि में मुड़ुसु मुख़्तियार आहे पर उहे चङीअ तरह सां फ़ैसिलो करे बदनीयती न करे जीअं मथे ॼाणायो वियो।
हिक तलाक जी 1 महीनो इद्दत आहे ऐं ॿिनि जी 2 महीना। हाणे जेकॾहिं हिन में रुजू थिए थो त पोइ किन मौक़नि ते निकाह न थींदो, किन में सिर्फ़ु रुजू कबो। 3 महीना गुज़री विया त पोइ हाणे इहा तलाक वाक़िअ थी वेंदी, या जंहिं माण्हूअ हिक मनो 3 लफ़्ज़ चया तलाक जा त उनजी बि उन ई वक़्त में तलाक थी वेंदी। इहो अबगज़ आहे, बिदती तलाक आहे। वाशिदू ज़वई अदल मिनकुम, अल्लाह पाक फरमायो पाण मां 2 मोतबर शाहिद हथ करियो, उहे आदिल हुजनि। आदिल शरीयत में उनखे चइबो आहे जेको परहेज़गार, भरवसे जहिड़ो हुजे, ज़ाहिर में फिस्क फुजूर ऐं कूड़ खां परे हुजे। ऐं उहो मुस्लमान शाहिद हुजे, काफ़र न हुजे। तंहिं करे अल्लाह पाक फरमायो मिनकुम वक़ीमु शहादत लिल्लाह, शाहिदी ख़ासि अल्लाह ताला जे वास्ते ॾियो, न फेर फंद करियो, न के कंहिंजी रिआयत करियो। ज़ालिकुम युअज़ बिही मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आख़िर, उन ई हुकुम सां उन माण्हूअ जी नसीहत थी कजे जेको अल्लाह ताला ऐं क़यामत जे ॾींहं खे मञींदो हुजे, यानी लिकाउ इलाही जो उमेदवार, अज़ाब इलाही खां डिॼंदड़ हुजे। जेको माण्हू अल्लाह खां डिॼंदो तंहिं लाइ मुसीबत खां निकिरण लाइ का वाह कंदो ऐं कंहिंसे उतां रोज़ी ॾींदो जितां हिन जो गुमान ई न हूंदो। तंहिंजे करे हर कम में इंसान खे जॾहिं अल्लाह जो ख़ौफ़ हूंदो पोइ अल्लाह पाक ॾुखीअ मां सुखी करणु फरमाईंदो ऐं रिज़्क़ बि उतां ॾींदो जितां इंसान जो गुमान ई न हुजे। हज़रत इमरान बिन हुसैन रज़ी अल्लाह अन्हु चयो त जेको दुनिया सां क़तउ तालुकात करे ख़ुदा सां तालुकात खे ॻंढे थो, अल्लाह तबारक व ताला उन जी हर ज़रूरत खे पूरो करे थो ऐं रिज़्क़ बि उतां ॾिएसि थो जितां हुनजो गुमान ई न हूंदो। ऐं जेको ख़ुदा खे छॾे दुनिया जे असबाबनि में काहे पियो त ख़ुदा उनखे दुनिया में फासाए थो छॾे, महिनत ऐं मुशक़त सां रोज़ी हासिल कंदो। अल्लाह ताला जे तरफ़ां हुनजी किफ़ायत नथी थिए, पर जंहिं असबाब खां दिलि पासी पासे कई ऐं हवासनि जे मुआफ़िक़ अमल कयो, जहिड़ो को वापार ऐं हुनर वग़ैरह ते भरवसो ऐं तवक्कल अल्लाह ते, अल्लाह ताला उनखे पंहिंजे तरफ़ां इनायत ऐं किफ़ायत अता फरमाईंदो। वमन यतवक्कल अलल्लाह फहुव हस्बुह, जेको अल्लाह ते भरवसो कंदो तंहिंखे उहो अल्लाह काफ़ी आहे। उनजी दुनिया खो आख़िरत भली थींदी, छो त अल्लाह तबारक व ताला फरमायो आहे इन अल्लाह बालिग़ अमरिही, अल्लाह ताला पंहिंजे सभु कंहिं कम खे पहुचंदड़ आहे। जेको बि कमु घुरे थो उहो वाक़ई करे थो, हर चीज़ ते क़ादिर आहे। क़द जअल अल्लाहु लिकुल्लि शैइन क़दरा, बेशक अल्लाह ताला हर चीज़ जो अंदाज़ो करे छॾियो आहे, उन ई ते तक़दीर मुआफ़िक़ हर हिकु शख़्स खां कमु ज़ाहिर थिए थो। हज़रत इब्न मसऊद रज़ी अल्लाह ताला अन्हु चयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं शख़्स खे का हाजत पेश अचे थी ऐं हू उहा हाजत माण्हुनि खे पेश करे थो त उहो हिन जे लाइक़ु नथो थिए जो उनजी उहा हाजत आसानीअ सां पूरी कई वञे। पर जेकॾहिं उहा हाजत अल्लाह तबारक व ताला जे अॻियां पेश करे थो त अल्लाह ताला या त फ़िलहाल उनखे रिज़्क़ ॾिए थो या त संदसि मौत जो मियाद अची वञे थो। तंहिंजे करे इंसान जी जेका बि ज़रूरत आहे अॻ में अल्लाह जे आॾो पेश करे, बरकात नफ़िल क़ज़ा हाजात पढ़ी करे अल्लाह खां दुआ घुरे त रब साईं हीअ मुंहिंजी ज़रूरत आहे, हीअ मुंहिंजो कमु आहे, हीअ मुंहिंजी परेशानी आहे, हीअ मुंहिंजे मथां मुसीबत आहे, रब साईं इनखे हल करणु तुंहिंजे ई वस में आहे, तूं ई को अहिड़ो मामिलो बणाइण फरमाए जो मूं तां इहा तकलीफ़ दूर थिए। पोइ अल्लाह तबारक व ताला
असबाबनि खे पैदा कंदड़ आहे, पर जेको अलाह खे छॾे करे मखलूक जे सिर्फ़ु कढ लॻंदो त पोइ उहो उन जे कढ हूंदो। पर जेको अलाह खे पुकारे करे रब खां दुआ घुरी करे तवक्कल करे निकिरंदो, अलाह को न को असबाब मुक़ररु करणु फरमाईंदो। जीअं सूरत यासीन जे फ़ज़ाइल में अचे थो, जेको माण्हू सुबुह जो सूरत यासीन तिलावत कंदो, अल्लाह तबारक व तआला उन जे ॾींहं जे हाजतुनि जी पूरत करणु फरमाईंदो, उहे ज़रूरतूं पूरियूं करणु फरमाईंदो जेके जाइज़ इंसान जूं हूंदियूं। मुफ़सिर फरमाए थो, अल्लाह ताला पंहिंजे मथां हुकुम लॻायो आहे त जेको बंदो मूं ते तवक्कल करे थो तंहिंखे मां किफ़ायत थो करियां, ऐं जेको मूं ते ईमान आणे थो उनखे हिदायत थो करियां, ऐं जेको मूंखे कर्ज़ थो ॾे तंहिंखे सवाब अज़ीम थो ॾियां, जेको मूंखां दुआ घुरे तंहिंजी दुआ क़बूल थो करियां। ऐं मुंहिंजे कौल जी तस्दीक क़ुरान मजीद में मौजूदु आहे, वमन यतवक्कल अला अल्लाह फहुव हस्बुह वमन युमिन बिल्लाहि यहदि क़ल्बह इन तुक़रिज़ुल्लाह क़र्ज़न हसनन युज़ाइफुहु उजीब दाअवत दाई इज़ा दआन। जेको माण्हू अलाह ते तवक्कल करे थो उहो उन जे लाइ उहो ई रब काफ़ी आहे। जेको माण्हू ईमान आणे थो अलाह ते, पोइ अलाह उन जे दिलि खे रस्तो ॾेखारे थो। जेकॾहिं तव्हां अलाह खे कर्ज़ ॾींदव, कर्ज़ ॼणो सुहिणो, पोइ अलाह उनखे वधाए थो वधाइण। जंहिं वक़्तु सॼो वेंदो आहे अलाह खे सॾणु, पोइ अलाह उन जे सॾ खे क़बूल कंदो आहे, क़बूल कयो वेंदो आहे। उजीब दावत दाए इज़ा दान, क़बूल कयो वेंदो आहे सॾु सॾण वारे जो जॾहिं जो सॾींदो आहे, यानी अलाह पाक खे। हज़रत उमर साईं रज़ी अलाह ताला अन्हु खे हिकिड़े माण्हू अर्ज़ु कयो, अलाह ताला अव्हां खे ख़िलाफ़त जो वाली कयो आहे, तंहिं करे अव्हां मूंखे कंहिं कम ते मुतवली करणु फरमायो, का नौकिरी ॾियो मूंखे पघार मिलंदी। हज़रत उमर रज़ी अलाह ताला अन्हु फरमायो त तूं क़ुरान शरीफ़ पढ़ियो आहे? हुन चयो त न। पोइ हज़रत उमर साईं हुनखे फरमायो त असां अहिड़े शख़्स खे कंहिं कम जे मथां मुसलत न कंदा आहियूं, उनखे मुक़ररु न कंदा आहियूं जेको क़ुरान शरीफ़ पढ़ियल न हूंदो आहे। पोइ उन शख़्स क़ुरान शरीफ़ पढ़णु शुरू कयो इन नियत सां त मां क़ुरान शरीफ़ पढ़ी पवां त पोइ मूंखे को न को उहिदो हुकूमत में मिलंदो। पर जॾहिं क़ुरान शरीफ़ पढ़ी पूरो कयईं त हज़रत उमर रज़ी अलाह ताला अन्हु वटि वञण जो ख़्यालु ई दिलि तां लाहे छॾियईं। हिकिड़े ॾींहुं हज़रत उमर साईं रज़ी अलाह ताला अन्हु मिली वियसि, पुछा कयईंसि, ए भाउ तूं मूंसां मिलण बि छॾे ॾिनो, आख़िर छो? पोइ उन शख़्स जवाबु ॾिनो, मां मिलण बि छॾे ॾिनो, पर किताब इलाही जी हिकिड़ी आयत मूंखे उन ई उमेद खां जेका तव्हांजे दर ते आंदी हुई उन मूंखे बेपरवाह करे छॾियो आहे। पोइ हीअ आयत पढ़े, वमन यतवक्कल अला अल्लाह फहुव हस्बुह, जेको बि माण्हू अलाह ते भरोसो करे थो पोइ उहो अलाह उन जे लाइ काफ़ी आहे। तंहिंजे करे हज़रत उमर साईं रज़ी अलाह ताला अन्हु खे फरमायईं त मूंखे हाणे कंहिं शइ जी ज़रूरत न आहे, बसि अलाह पाक मुंहिंजे लाइ काफ़ी आहे। जेका ज़रूरत पवे थी अलाह मुंहिंजी पूरी करे थो। त इन मां इन जे तरफ़ बि इशारो आहे, जेके बि हुकूमती उहिदा सर अंजाम ॾियणा आहिनि उहे उन्हनि माण्हुनि खे ॾियणा आहिनि जंहिंखे क़ुरान पाक जी तालीम हुजे। जॾहिं क़ुरान पाक जी तालीम हूंदी उनजे दिलि में अलाह जो ख़ौफ़ हूंदो, जॾहिं अलाह जो ख़ौफ़ हूंदो त उहो उन मनसब खे उन उहिदे खे सही नमूने सां हलाईंदो। अॼुकल्ह जेके बि असांजा चूंडियल नुमाइंदा या जेके उहिदनि ते वेठल, अलाह साईं रहम करे, जेके क़ुरान पाक जे पढ़ण खां बि रहियल आहिनि, मफ़हूम माना मतिलबु त पंहिंजे जाइ ते, पर उन्हनि खे क़ुरान शरीफ़ बि पढ़णु नथो अचे। हाणे जॾहिं इहे अॻुवान थींदा त पोइ मुल्क जो बेड़ो ईअं ई गरक हूंदो। ओ नंढे उहिदे खां वठी करे वॾे उहिदे ताईं
अहिड़ा माण्हू असांजे मथां मुसलत थिया आहिनि। दुआ आहे अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे नेक सालिह हुक्मरान अता करणु फरमाए रब साईं। त जिन जे दिलि में अलाह जो ख़ौफ़ हूंदो उहे ई सही नमूने सां इंसाफ़ कंदा। पर माण्हुनि जी ऊंधी खोपरी ते मुलनि खे मौलवियुनि खे कहिड़ी ख़बर हुकूमत हलाइण जी। पोइ जेकॾहिं मौलवियुनि खे ख़बर न हुजे पोइ जंहिंखे ख़बर आहे उन्हनि तव्हांजो किथे वञी बेड़ो पुॼायो आहे। तंहिंजे करे हर हिकु कम में अलाह जो ख़ौफ़ हुजे। अलाह जो ख़ौफ़ कंहिंखे हूंदो जेके ॼाणू हूंदा, क़ुर पाक जा पढ़ियल हूंदा, क़ुर पाक जे माना मतिलब खे सम्झण वारा हूंदा, पढ़ण वारा हूंदा, अमल करण वारा हूंदा, त पोइ उन्हनि जे दिलि में अलाह जो ख़ौफ़। अलाह पाक फरमायो इन्नमा यख़्शल्लाह मिन इबादिल उलमा, जेके मां अलाह जो ख़ौफ़ रखंदड़ आहिनि उहे आलिम ई आहिनि। इन जे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिं आलिम जी इज़त कई ॼण मुंहिंजी इज़त कई, जंहिं मुंहिंजी इज़त कई ॼण अलाह जी इज़त कई। तंहिंजे करे मुस्लमान जे मथां फ़र्ज़ आहे त क़ुर वारनि जी इज़त करे, क़ुर जी बि इज़त करे, क़ुर वारनि जी बि क़ुर जे करे इज़त करे। पर जंहिं क़ुर वारनि सां फिटायो आहे उन जा मिसाल अणखुट आहिनि, ख़ासि करे हुकूमती मामलनि में। जेके वॾे मनसब ते वेठा आहिनि जॾहिं बि उन्हनि इस्लाम जे ख़िलाफ़, दीन जे ख़िलाफ़, उलमा हक़ जे ख़िलाफ़ ज़बान इस्तेमालु कई आहे उहे दरपदर आहिनि। अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान में आलिम, मदरसा, मस्जिदियूं महफ़ूज़ आहिनि अलाह जे महिरबानीअ सां। त उहिदनि खां वठी करे रइयत ताईं समूरनि खे इहो सबक़ु आहे। अल्लाह पाक खां दुआ आहे त रब साईं असां समूरनि मुस्लमाननि खे क़ुर पाक पढ़णु, इन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं क़ुर पाक जे तालिबनि, हाफ़िज़नि, आलिमनि जी रब साईं इज़त करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जेको मोमिन मुस्लमान इज़त कंदो शान हुनजो वधंदो। आलिमनि जी इज़त रब साईं कई आहे, हाफ़िज़नि जी रब साईं इज़त कई आहे, तालिबनि जी रब साईं इज़त कई आहे। जो मलाइका उन्हनि जे पेरनि जे हेठां पर था विछाइनि, इन खां वॾी इज़त कहिड़ी आहे। अॼु जेके उहिदा आहिनि जेसि ताईं कुर्सीअ ते आहे त उनजो सलाम आहे, कुर्सीअ तां लथा त कोई सलाम करण वारो ई कोन्हे। मुल्क खां ई दरपदर लॻा पिया आहिनि। त इन मां इंसानु सबक़ु पिराए, पाण बि नेक सालिह बणिजे, क़ुर पाक जे तालीम खे चिंबड़ी वठे, पंहिंजे बचनि खे बि क़ुर पाक जी तालीम ॾियो जेका हिन दुनिया में बि कमु अचे, आख़िरत में बि कमु अचे, क़बर में बि कमु अचे ऐं क़यामत जॾहिं अबे अमा जे लाइ अजर जो सबबु बणिजे। दुआ आहे अलाह साईं मूंखे तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। त बहरहाल तवक्कल हिकु मोमिन जी शनाख़्त आहे, सुञाणप आहे। पोइ जेको रब ते तवक्कल कंदो रब हुनखे ईअं रिज़्क़ ॾींदो जीअं रब साईं पखियुनि खे रिज़्क़ थो ॾे। सुबुह जो गुजूं उन्हनि जूं ख़ाली शाम ताईं भरे ईंदा, पर उहे बि घुमी फिरी ईंदा। पर जेके माण्हू परहेज़गार, नेक सालिह बाना, उहे उती वेठा आहिनि पंहिंजे जाइनि ते, अलाह उन्हनि खे रिज़्क़ खाराए थो। ज़ाहिरी असबाबनि ते कतब हाणे अलाह ते तवक्कल कजे। जेके असबाब आहिनि इंसान उन्हनि खे अपनाए, बाक़ी तवक्कल रब ते करे। इन जे करे अलाह पाक फरमाए वन फंतशिरु फिल अर्ज़ वब्तगू मिन फज़लिल्लाह, ज़मीन में पखेड़िजी वञो, अलाह जे फज़ल जी तलब कयो, यानी हक़ हलाल जे रिज़्क़ कमाइण जी। पोइ वापारी पंहिंजे वापार में, कुड़मी पंहिंजे कुड़मत में, माल वारो पंहिंजे माल जे न हलाल रिज़्क़ जी तलब करणु, इहा बि इबादत आहे। महिनत कश इंसान अलाह जो दोस्त आहे। हदीस ॿुधी आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने मुबारक में हिकिड़ो सहाबी सॻोरो अचे थो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां हथ मिलायईं, पोइ
महिनत कश माण्हू उन जे हथनि ते लिखुनि जा निशान हा ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा हथ मुबारक नरम खां नरम। पोइ पुछा करणु फरमाए त छाजे करे तोखे इहा तकलीफ़ आहे, हथ सख़्तु तुंहिंजा आहिनि। फरमाई त मां साईं ग़रीब इंसान आहियां, कमाए करे पंहिंजे पेट जो गुज़र पंहिंजे बचनि जो गुज़र कंदो आहियां। पोइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन कमाईंदड़ जे उन्हनि हथनि ते चुमी ॾियणु फरमाई। इहो महिनत कश जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन क़दुरु तव्हां असां समूरनि खे सेखारियो। हिन जे करे आहे त जॾहिं तव्हां मज़दूरीअ ते मज़दूर खे वहायो त पघर सुकण खां अॻु में हुनखे मज़दूरी ॾियो। पोइ वाक़ियो ॿुधो अथव त जेके गार में फाथा उन्हनि मां हिकिड़ो उहो शख़्स हुयो जंहिं मज़दूर जे मज़दूरीअ खे वधायो। पोइ जॾहिं काफ़ी वक़्त खां बाद में हुन वटि आयो त हुनखे उहो माल ॾिनई त उहो ख़ुशि थी करे दुआऊं ॾींदो वियो त दुनिया जे अंदरि मुसीबतनि खां छुटकारो नेक साल अमल आहे। असां माण्हुनि जी वरी आदत आहे मज़दूर खे वरी ॿिया पघर निकिरनि पंध में जॾहिं मज़दूरी वठणु अचे, हूंदे सूंदे बि मुस्लमान टाल मटोल कंदो। इहो ज़ुल्म आहे। बहरहाल दुनिया जे अंदरि असबाब इख़्तियार करिणो आहे, पोइ तवक्कल रब ते करणी आहे। इंसानु ॿिज छटे थो, हाणे पंहिंजे वस में कोन्हे फुटाइण, बसि इहो हिकिड़ो असबाब कुड़ी में इख़्तियार कयो, ॿिज छटे करे ज़मीन में ॿिज हारे करे हलियो आयो। हाणे हिनखे फुटाइण वारो अलाह जी ज़ात आहे। असबाब इहो इख़्तियार करिणो आहे। हज़रत अनस साईं रज़ी अलाह ताला अन्हु जे हदीस में अचे थो, फरमाए थो त हिकिड़ा ॿ भाइर हुआ जिन मां हिकिड़ो हुनुर कंदो हो ऐं ॿियो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में ईंदो हो। हिकिड़े ॾींहुं उहो हुनुर वारो शख़्स पंहिंजे भाउ जी दांह जे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ॾिनई त साईं मां कमायां थो, हे तव्हां वटि सिर्फ़ु वेठो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायुसि शायदि तोखे भाउ जे रहमत सां रिज़्क़ मिलंदो हुजे। तिरमिज़ी शरीफ़ में हदीस पाक आहे। हिन मां मालूम थियो त सालिह ऐं नेक बाने जे बरकत सां माण्हुनि खे रिज़्क़ मिले थो। जीअं त हिकु भाउ जे हाज़िरी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में बारहमत में निहायत अफ़ज़ल अमल हो त हज़रत अमर बिन आस रज़ी अल्लाह अन्हु जी मरफ़ू हदीस में साबित आहे त माण्हूअ जे क़ल्ब मां हर हिकु वादीअ जे तरफ़ शाखूं फुटल आहिनि। पोइ जेकॾहिं को बि वादियुनि में वियो सो तबाह थियो, उन जे लाइ अलाह ताला खे का परवाह न आहे। ऐं जंहिं अलाह ते तवक्कल कई अलाह ताला उनखे सभिनी वादियुनि खां किफ़ायत थो करे। तंहिंजे करे नेकनि सालिहनि जो ॿियनि माण्हुनि ते थोरो आहे। इहे एहसान सम्झनि जेके माण्हू निमाज़ पढ़नि था, इहे बेनिमाज़ी उन्हनि जो एहसान सम्झनि जो बेनिमाज़नि सां जेको रहम थिए थो रब जो इन निमाज़नि जे करे थिए थो। ऐं जेके क़ुर पाक नथा पढ़नि इन जे मथां जेको रहम थिए थो इहो क़ुर पाक पढ़ण वारनि जे करे रहम थिए थो। ऐं मालदार जेके ज़कात नथा कढनि पोइ कॾहिं उन्हनि खे चब अची बि वञे थी, पर जेको घणो रहम रब साईं जो आहे, पोइ थोरा जेके माण्हू ज़कात कढनि था उन ज़कात कढंदड़नि जे करे उन्हनि जे मथां बि रब रहम थो करे। मालदार माण्हू हज नथा कनि, उन जे मथां जेकॾहिं समूरनि जे मथां हिकु मनो अज़ाब अचे त रब इन शइ ते क़ादिर आहे। पर पोइ जेके माण्हू थोरा ई हज कनि था, लबैक पढ़नि था, काबतुल्लाह शरीफ़ जे चौधारियूं तवाफ़ कनि था, बख़्शिश जूं दुआऊं था घुरनि पंहिंजे लाइ समूरनि मोमिननि मुस्लमाननि जे लाइ, पोइ अलाह साईं हुन तवाफ़ वारनि जे दुआ जे सदके ॿियनि जे मथां बि रहम करणु फरमाईंदो आहे। हदीस पाक अचे थी त अलाह पाक इन्हनि जे करे बक़ाया जे मथां रहम थो करे ऐं नंढनि ॿारनि जे करे, ज़ईफ़ इंसाननि जे करे, तंदुरुस्तनि जे मथां अलाह पाक रहम थो करणु फरमाए। असां माण्हू निमाज़नि खे घटि नज़र सां ॾिसंदासीं,
क़ुरान वारनि खे घटि नज़र सां ॾिसंदासीं, ॿारनि खे, ज़ईफ़ इंसाननि, कमज़ोरनि, बीमारनि खे घटि नज़र सां ॾिसंदासीं। पर हिन ज़ईफ़नि जे करे अलाह पाक कवियुनि जे मथां बि रहम करणु फरमाईंदो आहे। अलाह जो जेको रहम दुनिया ते आहे उहो इन सबबनि जे करे आहे। जेकॾहिं इहे सबब न हुजनि त दुनिया जो ॿेड़ो कॾो क ग़रक़ थी वञे। पोइ थोरा घणा जेके इहे नेक अमल कंदड़ आहिनि, इन्हनि अमलनि करण जे करे अलाह पाक बक़ाया जे मथां पंहिंजो रहम ऐं फज़ल करणु फरमाए थो। हज़रत अबू हुरैरा रज़ी अलाह ताला अन्हु खां रिवायत आहे, हिकिड़ो शख़्स पंहिंजे घर में वियो, घर जे भातियुनि खे बिल्कुलु मोहताजी ऐं फाके में ॾिठो। उहा हालत ॾिसी करे ही घर में न रही सघियो त हुनजी घरवारी बुख ते, हुनजा बच्चा ॿार बुख ते इन झंगल में वठी मोह कयो। जॾहिं औरत पंहिंजे मुड़ुस जो उहो हाल ॾिठो, उहा बि सियाणी हुई, पोइ झंड वटि वई। झंड घर में हुयो, हुनजो मथियो पुड़ जुदा रखियो हो, उहो खणी करे हेठि पुड़ जे मथां रखियईं। वरी तनूर ॾे वई, उनखे बाहि ॾिनई, तनूर में त गरम थिए। पोइ अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ हथ खयईं, या अल्लाह असांखे रिज़्क़ अता कर। उहे हुन औरत जा निमाणा लफ़्ज़ अल्लाह पाक जे रहमत खे जोश आयो, जो एतिरे में झंड हलण लॻो, उन मां अटो निकिरण लॻो। अञा जो नज़र खणी ॾिठाई त प्यालो ॿोड़ सां भरियो पियो आहे ऐं तनूर मानिन सां भरियो पियो आहे, झंड मां अटो निकिरी रहियो आहे। इन देर में उहो मुड़ुस बि हिन जो पंहिंजे घर में आयो, पंहिंजे ज़ाल खे चयईं, तव्हां मूंखां पोइ को अमल कयो आहे छा? औरत चयसि त मां हेतिरो कमु कयो आहे। उन खां पोइ पंहिंजे रब अज़ व जल खां रिज़्क़ घुरियो, असांखे ही हासिल थियो आहे। तंहिंखां पोइ हुन मुड़ुस जो ख़्यालु दिलि में आयो त झंड खे भला ॾिसां त इहो अटो काथां थो अचे। झंड जो पुड़ जो लाहे ॾिठाई त कुझु बि नज़र न आयसि। पोइ झंड बि फिरण खां बिही रहियो। उन शख़्स उहो सॼो अहवाल नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अची कयो, जंहिं ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अवां आगाह रहो, जेकॾहिं ही शख़्स झंड जो पुड़ न खणे हा त हीउ झंड क़यामत ताईं हलंदो रहे हा। त जेके माण्हू समूरा असबाब छॾे सिर्फ़ु रब खे पुकारींदा आहिनि, अल्लाह तबारक व तआला ईअं मदद करणु फरमाईंदो आहे। सॾण जी ऐं हिन दिलि जे आह सां सिर्फ़ु मोमिन जी देरि आहे, इंसान जी देरि आहे। अल्लाह पाक जी रहमत हमेशह मुतवजह हूंदी आहे। पोइ कहिड़ो बि बानो हुजे, फर्मा बरदार हुजे, नाफ़रमान हुजे, मर्द हुजे, औरत हुजे, ओ तव्हां त काफ़र हुजे, ओ तव्हां त जीत जणा हुजनि, पर जेके दिलि सां आहोज़ारीअ सां रब खे पुकारींदा आहिनि, अल्लाह तबारक व तआला उन जे दुआउनि खे क़बूल करणु फरमाईंदो आहे। दुआ आहे रब साईं मूंखे तव्हांखे जमी मुसलमाननि खे अल्लाह पाक पंहिंजो ख़ौफ़ नसीब करणु फरमाए। जॾहिं अल्लाह जो दिलि जे अंदरि ख़ौफ़ अची वियो त पोइ रब साईं समूरा मामलात आसान करणु फरमाईंदो। ऐं जे हर इंसान जेको रिज़्क जे मामले में परेशान आहे, अल्लाह पाक उन्हनि खे उतां रिज़्क ॾींदो जितां हुनजो गुमान बि कोन हूंदो। अबू दाऊद रज़ी अल्लाह अन्हु चयो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा हा त जीअं मौत बाने खे तलब थो करे, तीअं रिज़्क बि बाने जी तलब थो करे। हो तोड़े जो जबलनि जे हेठां कंहिंजो रिज़्क लिखियलु हूंदो, कहिड़े बि असबाब सां अल्लाह पाक उहो रिज़्क इन बाने ताईं पहुचाईंदो। रिज़्क जाते बि लिखियलु हूंदो, नसीब थींदो। पोइ ओॾां वारो रिज़्क हिन वटि अचे या हे वञी ओॾां खाए।
ऐं मौत बि ईअं जाते लिखियल हूंदो, इंसान वञी उते पहुचंदो त रिज़्क बि ईअं बाने जे कढ आहे। पोइ जेके बाना मुतवक्किल हूंदा आहिनि, अलाह जे ख़ौफ़ रखण वारा हूंदा आहिनि, पोइ इहा दुनिया हुन जे कढ हूंदी आहे। दुआ आहे अलाह पाक मूंखे तव्हांखे जमी मुस्लमाननि खे अलाह पाक पंहिंजो ख़ौफ़ नसीब करणु फरमाए ऐं पंहिंजे खज़ाननि मां रिज़्क ॾियण जो मामिलो करणु फरमाए ऐं अलाह पाक परेशानियुनि खे दूर करणु फरमाए। وآخر دعوانا أن الحمد لله رب العالمين ربنا اغفر لنا ولإخواننا الذين سبقونا بالإيمان ولا تجعل في قلوبنا غلا للذين آمنوا ربنا إنك رؤوف رحيم كلما أوقدوا نارا للحرب أطفأها الله لا إله إلا أنت سبحانك إني كنت من الظالمين اللهم إنا نجعلك في نحورهم ونعوذ بك من شرورهم ربنا أننا مغلوب فانتصر يا حي يا قيوم برحمتك نستغيث اللهم إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين آمين या अल्लाह से बीमारन के शफा अता फरमा, कर्जदारन जे कर्ज में आसानी करण फरमा। या अल्लाह जेके भी असांजा मसाइल आहिनि दीनी दुनवी, या अल्लाह असांजो हल करण फरमा। पूरी जग जहान ते रहम ऐं करम करण फरमा। या अल्लाह जेके मुसीबतनि में फाथल आहिनि, या रब असांजी मुसीबतूं माफ़ करण फरमा, मुश्किलातूं आसान करण फरमा। पूरी जग जहान जे मथां रहम ऐं करम करण फरमा। जाते भी मुस्लमान सां ज़ुल्म थी रहियो आहे, या रब तूं पंहिंजी ग़ैबी मदद करण फरमा। असांखे चङा हुक्मरान अता करण फरमा। या इलाहुल आलमीन जेके भी असांजा वॾड़ा वफ़ात करे चुका आहिनि, या अल्लाह समूरनि जी बख़्शिश करण फरमा, समूरनि जे दर्जात खे बुलंद करण फरमा। अल्लाहुम्मा अग़फिर जमील मोमिनीन वल मोमिनात वल मुस्लिमीन वल मुस्लिमात वल अहया वल ममात रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा रब्बि जअलनी मुक़ीमस्सलाति व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना इग़फिर ली व लिवालिदैय रब्बना इग़फिर ली व लिवालिदैय व लिलमुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब व इलाहुकुम इलाहुन वाहिद ला इलाहा इल्ला हुवर रहमानिर रहीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलिफ लाम मीम अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी وعلى آله وأصحابه وأهل بيته أجمعين برحمتك يا أرحم الراحمين لا إله إلا الله محمد رسول الله صلى الله عليه وسلم